बडाणी मियाणी थाने जी हद ॻोठ सखीजाम मेहर समेटो में नामालूम मोटरसाइकिल सवार हथियार बंदन ॻोठ जी 12 लिंक रोड ते पानी के वारे ते वींदड़ पी ख़ैर मोहम्मद पुट बरकत समेटो मथा फायरिंग करे गोलियूं हणी सख्त ज़ख्मी करे छॾियो। वारिस पहुची ज़ख्मियुनि खे खणाए थाने ते आंदो, जितां लेटर वठी बख्शियापुर अस्पताल मोकिलियो। अस्पताल में पीटसन ज़ख्मनि जा सूर न सहंदे फोत थी वियो, जॾहिं त संदसि पुट बरकत खे ॻणती जोगी हालत में रहीमयार खान अस्पताल मुंतकिल कयो वियो। पुलिस मूजिब नामालूम मोटरसाइकिल सवार माण्हुनि ज़मीन ते पानी जे वारे ते वींदड़ ख़ैर मोहम्मद ऐं पुट बरकत मथां हमलो करे गोलियूं हणी सख्त ज़ख्मी करण बाद फरार थी विया आहिनि। वधीक जांच करूं पिया, जॾहिं त ज़रियनि मूजिब समेजा बिरादरी में संगावती तकरार हलंदड़ हो, जंहिं ते ही वाक़ियो पेश आयो आहे।